बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोअज़्ज़िज़ नाज़रीन गिरामी अस्सलामु अलैकुम। कुदरत जी तख़लीक़ कयल हर शइ तोड़े साह वारे खे फ़ना ज़रूर थियणो हूंदो आहे, लेकिन कुछ शयूं ऐं कुछ माण्हू पंहिंजे कारनामनि सबबि हमेशा यादि कया वेंदा आहिनि। सिंध जे सदाबहार अमर रागी ऐं राग जो राणो इनक़िलाबी सॾियो वेंदड़ सरमद सिंधी उर्फ़ अब्दुल रहमान मुग़ल उन चंद शख़्सियतनि मां हिकु आहे। दोस्तों, जॾहिं असां न हूंदासीं के रंगीन शाम में ढाका जे शहर जे मथां आज़ादी जो झंडो कुआर जे रहिजी आवां खे फेड़ खाईंदड़ नज़र अचे त उन वक़्तु सितारनि में नज़र कजो, असां तव्हांखे मरकंदड़ नज़र ईंदा। सरमद सिंधी जी शख़्सियत कंहिंखां न विसरंदड़ आहे। तफ़सीलात खां पहिरियां असांजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज सिंधी एक्सपर्ट 00 खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा। सरमद सिंधी 7 जुलाई 1961 खैरपुर मीरठ जे शहर पिरियालो में जनम वरितो। संदसि वालिद जो नालो हयात मोहम्मद हो। पहिरियों दफ़ो सरमद सिंधी पंहिंजी गुलूकारी जो आगाज़ 1978 में कॉलेज खां शुरू कयो हो। असांखे सुहिणा विसारे न छॾिजो, असांखे सुहिणा विसारे न छॾिजो, ॾेई प्यार दिलि मां, ॾेई प्यार दिलि मां विकारे न छॾिजो, असांखे सुहिणा विसारे न छॾिजो। दोस्तनि जी महफ़िल, कॉलेज जा नंढा वॾा प्रोग्राम ऐं क़ौमी तराना ऐं लोक गीत पिणु ॻाईंदो हो। जीअं सिंध जे नाले सां संदसि वॾो इश्क़ ऐं चाह हो। सरमद सिंधी क़ौमी इनक़िलाबी गीत वॾे जोश ऐं जज़्बे सां ॻाईंदो हो। ओ कातिल बदलो वठंदासीं। सरमद सिंधी जो पसंदीदा ऐं रहनुमा लीडर साईं GM सैयद हो। जॾहिं बि क़ौमी प्रोग्राम थींदा हुआ त कंहिं बग़ैर फीस जे क़ौमी इनक़िलाबी गीत शौक़ सां ॻाईंदो हो। प्यारा दोस्तो, हिकु क़ौमी प्रोग्राम हो जंहिंमें साईं GM सैयद पिणु मौजूदु हो। सरमद सिंधी साईं GM सैयद खे दरख़्वास्त कई त साईं, मुंहिंजी हेॾी मोहबत सिंध धरतीअ सां आहे ऐं उन बावजूदि मूंखे सिंध जा सिंधी माण्हू सिंधी नथा सम्झनि। साईं GM सैयद सरमद सिंधी जो हथु पकड़े करे स्टेज ते बीह चयो त अॼु खां पोइ ही रहमान मुग़ल न, सरमद सिंधी आहे ऐं हिन खे सरमद सिंधी जे नाले सां सॾियो वियो। सरमद सिंधी इब्तिदाई तालीम पंहिंजे अबाणे शहर पिरियालो मां हासिल कई ऐं बाद में खैरपुर मीरठ जे टेक्निकल कॉलेज मां साल 1980 में डिप्लोमा पास कई। खेसि 1984 में हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटीअ में बिल्डिंग कंट्रोल इंजीनियर तौरु मुलाज़मत मिली। जनरल ज़िया जे मार्शल लॉ दौर ख़िलाफ़ सिंधी क़ौमी राग ॻाइण करे सरमद सिंधी खे तमामु घणी मक़बूलियत मिली। सरमद सिंधी पंहिंजी मदद पाण बेहद धुन ठाहिण जो माहिर हो ऐं बग़ैर कंहिं उस्ताद जे गीत ॻाईंदो ऐं लिखंदो हो। खेसि रेडियो पाकिस्तान हैदराबाद में कौसर बुर्रे मुतारिफ़ करायो ऐं पाकिस्तान टेलीविज़न जे प्रोड्यूसर समी बलोच खेसि ॻाइण जो मौक़ो ॾिनो। सरमद सिंधी जो पहिरियों गानो मारू लोली ऐं तुंहिंजे यादि जी वरिया वीर रेडियो पाकिस्तान खां नशर थी। सजण बे सबब तूं जुदा थी वियो, सजण बे सबब तूं जुदा थी वियो। कोयल ऐं माखीअ खां मिठड़ी आवाज़ जो मालिक सरमद सिंधी 27 डिसंबर 1996 ते बदीन शहर खां वापसी महिल ट्रक सां गाॾी टकराइण जे करे हादसे जो शिकार थियो। इस्पताल पहुचण खां पहिरियां ई सरमद सिंधी पंहिंजे मालिक हक़ीक़ी सां वञी मिलियो। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ। इनक़िलाबी क़ौमी राग ऐं बहितरीन फ़नकारी सबबि सरमद सिंधी अञा ताईं लाज़वाल शख़्सियत तौरु सुञातो वेंदो आहे। हिन महिल ताईं एतिरो। असांखे ॾींदा इजाज़त ऐं दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।